वफ़ाक़ी हुकूमत पारां सदारती आर्डीनेंस आणे पब्लिक पार्टनरशिप तहत NICVD ख़ैरपुर मां ग़रीब सिंध जे माण्हुअनि ते वार करण जूं तयारियूं मुकमल करे वरिती आहे। हिन सिलसिले में ख़ैरपुर जे सुजाण धुरिन ऐं वकीलनि सदारती आर्डीनेंस खे सिंध जे अवाम ऐं अहिड़ी तरमीम मथां कारे ज़रब हुअण जे बराबरि सम्झंदे सन TV न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे हिन रीति चयो त इहा जेकॾहिं खसी वई, इहो राइट खसियो वियो त इन सां इहो थींदो त आम माण्हू जेका ही वधंदड़ दिलि जी बीमारियूं या ब्लड प्रेशर जी बीमारी या तव्हांजी फालिज वारो जेको हिकिड़ो नओं आयो आहे त उहो फालिज बि जेका NICVD जेका उहा हैंडल कंदी त उहो ग़रीब जे पहुच खां परे थी वेंदी। मां पंहिंजे एज़ अ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हिकिड़ो सीनियर मेंबर जे मां रिक्वेस्ट कंदुमि पंहिंजे फेडरल गवर्नमेंट जे एजुकेशन ऐं हेल्थ जे जेके असांजा मिनिस्टर्स आहिनि उनखे त महिरबानी करे यार हिनखे फैसिलिटी खे हिकिड़ो पोइते कयो वञे ऐं हिनखे ईअं ई हलणु ॾिनो वञे। NICVD सुठो रन करे रही आहे ऐं बहितर तरीक़े सां हले थी पई जंहिंमें आम माण्हू सिहत सां मुफ़ीद थिए थो पियो। असां फेडरल गवर्नमेंट खां पंहिंजो इहो मुतालबो कंदासीं त इहो ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे ऐं अहिड़ी जेकी बहितरीन क़िस्म जी ग़रीब आवाम खे ग़रीब अमीर हर माण्हूअ खे जेकी सहूलियत मिले थी जंहिंखे इवन सियासी मुखालिफ़ बि एप्रिशिएट था कनि त इहे तमामु बहितरीनु शइ आहे उनखे ख़तमु कंदा असां माना इहो मुतालबो था कयूं फेडरल गवर्नमेंट खां त इहो ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे ऐं अवाम सां इंसाफ़ कयो वञे। वफ़ाक़ी हुकूमत सदारती आर्डीनेंस आणे पब्लिक पार्टनरशिप जे तहत ज़िले जे वाहिद NICVD हस्पताल मां ग़रीब मिसकीन माण्हुनि खां मुफ़्त इलाज जी सहूलियत बि खसे रही आहे। वफ़ाक़ पारां जेको सदारती बिल पेश कयो वियो आहे ख़ैरपुर जे सुजाण धुरिन ऐं वकीलनि समाजी रहनुमाउनि उनखे रद्द कंदे इहो मुतालबो कयो आहे त वफ़ाक़ी पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे त जीअं ग़रीब अवाम हिननि हस्पतालुनि मां सुख वठी सघे। कैमरा टीम सां गॾु अली जाफ़री सन TV न्यूज़ ख़ैरपुर।